ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 16/2/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार हाणे अशरीरी थी करे घर हलणो आहे। इन करे जॾहिं कंहिंसां ॻाल्हि करो त आत्मा भा सम्झी करे करो। देह अभिमानी रहण जी महिनत करो। प्रश्न भविष्य राज तिलक प्राप्त करण जो आधार छा आहे? उत्तरा पढ़ाई। हर हिक खे पढ़ी करे राज तिलक वठिणो ई आहे। बाप जी आहे पढ़ाइण जी ड्यूटी। हिन में आशीर्वाद जी कोई ॻाल्हि कोन्हे। पूरो निश्चय आहे त श्रीमत ते हलंदा हलो। गफ़लत न करणी आहे। अगरि मतभेद में अची करे पढ़ाई छॾे ॾींदा आहियो त नापास थी वेंदा आहिनि। हिन करे बाबा चवंदा आहिनि मिठा ॿार पंहिंजे मथां रहम करो। छा रहम करो? पढ़ो। आशीर्वाद मांगणी न आहे, पढ़ाई ते ध्यानु ॾियो। ओम शांति। सुप्रीम टीचर ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि परम पिता परमात्मा पिता बि आहे टीचर बि आहे। अहिड़ो ईअं तव्हांखे पढ़ाईंदो आहे जो ॿियो कोई पढ़ाए न सघे। तव्हां चवंदा आहियो शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। हाणे इहा बाबा कोई हिकु जो न आहे। मनमना भव मध्याजी भव। इन जो अर्थ सम्झाईंदा आहिनि। मूंखे यादि करो त तव्हांखे स्वर्ग जी बादशाही मिली वेंदी। ॿार त हाणे समझदार थिया आहिनि। बेहद जो बाप चवंदा आहिनि तव्हांजो वरसो त आहे ई, इहे कॾहिं भुलिजणो न खपे। बाप आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे तव्हां जीव आत्मायूं आहियो न। बाबा असां सभिनि आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हाणे तव्हां जीव आत्मायूं आहियो न। बेहद जो बाप बि निराकार तव्हां ॼाणंदा आहियो। हिन तन द्वारा उहे असांखे अची करे पढ़ाइनि था। ॿियो कोई हीअं न सम्झंदा। स्कूल में टीचर पढ़ाईंदा उहो चवंदा लौकिक टीचर लौकिक ॿारनि खे पढ़ाईंदा। इहे पारलौकिक सुप्रीम टीचर जो पारलौकिक ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां बि परलोक मूल वतन जा निवासी आहियो न। बाप बि परलोक जो रहण वारो आहे। बाप चवंदा आहिनि असां बि शांति धाम जा निवासी, तव्हां बि हुतां जा निवासी। असां ॿई हिकु धाम जा रहवासी। तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झो, मां परमात्मा आहियां। हाणे तव्हां हिते पाठ वॼायो था। पाठ वॼाईंदे वॼाईंदे तव्हां हाणे पतित थी आहियो। इहो सॼो बेहद जो मांडवो आहे जंहिंमें खेल थींदो आहे। इहा सॼी सृष्टि हिकु कर्म क्षेत्र आहे। हिन में खेल थींदो आहे। इहे बि सिर्फ़ु तव्हां ई ॼाणंदा आहियो। इहा बेहद जो खेल आहे। हिन में ॾींहुं राति बि थींदो आहे। सूर्य चांद केतिरा बेहद जी रोशनी ॾींदा आहिनि। इहा आहे बेहद जी ॻाल्हि। हाणे तव्हांखे ज्ञान बि आहे न। रचता ई अची करे रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ॾींदा आहिनि। रचता ई अची करे रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ॾींदा आहिनि। बाप चवंदा आहिनि तव्हांखे रचना जे आदि मध्य अंत जो राज ॿुधाइण आयो आहे। हीअ पाठशाला आहे न। पढ़ाइण वारो अभोक्ता आहे। ईअं कोई न चए कि असां अभोक्ता आहियूं। लेकिन हिते बाबा अची करे असांखे वरी खां परिचय ॾिए थो। इहा पाठशाला आहे। पढ़ाइण वारो अभोक्ता आहे। ईअं कोई टीचर चईंदो मां अभोक्ता आहियां। अहमदाबाद में हिकु साधू ईअं चईंदो हुयो, परंतु बाद में ठगी पकड़ी वई। हिन समय ठगी बि ॾाढी निकिती आहे। वेशधारी ॾाढा आहिनि। इन्हनि जो त कोई वेश ई न आहे। बाबा चवनि था मनुष्य सम्झंदा आहिनि श्री कृष्ण गीता ॿुधाई त अॼुकल्ह केतिरा श्री कृष्ण ठही विया आहिनि। हाणे एतिरा श्री कृष्ण त हूंदा न आहिनि। हिते त असांखे शिव बाबा अची करे पढ़ाईंदा आहिनि। आत्माउनि खे ॿुधाईंदा आहिनि न। बाबा आत्माउनि सां ॻाल्हियूं कंदा आहिनि। श्री बाबा जो ख़ुदि जो बि शरीर न आहे, ख़ुदि बि आत्मा आहे। त बाबा कोई वेश बि न पंहिंजो न वठंदा आहिनि। त प्रवेश कंदा आहिनि। त बि बाबा चवंदा आहिनि मूंखे निराकार रूप में यादि करो। भल ज्ञान ॿुधायां मां हिन ब्रह्मा तन में थो, लेकिन त बि मूंखे निराकार रूप में यादि करो। तव्हांखे बार बार चईंदो आहे कि पंहिंजी खे आत्मा भा सम्झो। बुद्धि में रहे बाबा जी नॉलेज असां भाइयनि खे ॿुधायूं था। बुद्धि में रहे कि असां बाबा जी नॉलेज पंहिंजे भाइयनि खे ॿुधायूं था।
मेल अथवा फीमेल ॿई भाई भाई आहिनि, जे करे बाप चईंदा आहिनि तव्हां सभु मुंहिंजे वरसे जा हक़दार आहियो। वैसे फीमेल खे वरसो न मिलंदो आहे, छोजी हुननि खे ससुर घर वञिणो आहे, पर हिते त सभी आत्माउनि खे वरसो वठिणो आहे न, अशरीरी थी करे घर हलणो आहे न। हाणे तव्हांखे ज्ञान रत्न मिलंदा आहिनि, इहे अविनाशी रतन ठही वेंदा आहिनि। आत्मा ई ज्ञान जो सागर ठहींदी आहे न, आत्मा ई सभु कुझु कंदी आहे, परंतु मनुष्य खे देह अभिमान हुजण जे कारण देही अभिमानी ठहींदा ई न आहिनि। हाणे तव्हांखे देही अभिमानी ठही हिकु बाप खे यादि करिणो आहे। हाणे असांखे देही अभिमानी ठही हिकु बाप खे यादि करिणो आहे। परंतु मनुष्य बाबा चवनि था कुझु त महिनत खपे न, हिन ज्ञान में इहे ई हिकु महिनत आहे भई, जो ख़ुदि खे आत्मा सम्झणु सभिनि खे बाबा जी दृष्टि 8 रतन जेका हूंदा हुननि इहा अभ्यास जो माला ठहींदी न, उहा हिन अभ्यास द्वारा ठहींदी। कि केतिरा जीअं ब्रह्मा बाबा केॾी महिनत कई आत्म अभिमानी, तॾहिं नंबर 1 हली आहे। त हीअ नंबर 1 2 3 16,108 जी माला हिन आत्म अभिमानी स्थिति ते थियण वारनि जी ई ठहींदी, जो हिन में महिनत कंदा। लौकिक गुरु खे केतिरो यादि कंदा आहिनि, मूर्ति रखी ॾींदा आहिनि। हाणे किथे शिव जो चित्र, किथे मनुष्य जो चित्र, राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न, उहो गुरु जो फ़ोटो पाए वठंदा आहिनि। पति माण्हुनि खे सुठो न लॻंदो आहे कि ॿियनि जो फ़ोटो पाए, पतियनि खे सुठो न लॻंदो आहे कि इहा ॿिए जो फ़ोटो पाए। आख़िर त पुरुष जो ई चोलो वारो, भले उहो चए मुंहिंजो इहो गुरु आहे, पर शादी कंदी आहे त चईंदी आहे इहो पति मुंहिंजो गुरु आहे, त हिक खे गुरु करे न। त हा, शिव जो पाईंदा त उहो सभिनि खे सुठो लॻंदो, छोजी उहो त परम पिता आहे न। भई निराकार जो चिन्ह पाए त उहो वरी बि सुठो लॻंदो, छोजी उहो त पिता आहे न। हाणे जेका अगरि गुरुअनि जो पाईंदा आहिनि त उहो बि त पुरुष ई आहे न, उहो पति न मञे पत्नी मञे त उन्हनि खे सुठो न लॻंदो आहे। शिव बाबा जो चित्र त हुजणो खपे, छोजी उहो त निराकार आहे न। इहे गले जो हार ठाहिण वारो आहे शिव बाबा। असां त गले में उन्हनि जो लॉकेट पाईंदा आहियूं, पर शिव बाबा असांखे पंहिंजे गले जो हार ठाहिण वारा आहियूं। असां सभई शिव बाबा जी गले जी माला आहियूं न, मथे असां बाबा चईंदा आहिनि न मां पंहिंजी माला ठाहिण आहियूं। तव्हां रुद्रमाला जा मोती ठाहींदा, ईअं त सॼी दुनिया रुद्रमाला बि आहे, प्रजापिता जी माला बि आहे। मथे में सीजड़ो आहे, उहा हद जो सीजड़ो, इहे बेहद जो सीजड़ो। जो बि मनुष्य मात्र आहे सभिनि जी माला आहे न। आत्मा केतिरी नंढे खां नंढी बिंदी आहे। ॾिसो माला कीअं ठहींदी, नंबरवार बिंदियुनि में जो रोशनी हूंदी, जो चमक हूंदी, उहा नंबरवार बिंदी जीअं ठहींदी। त बाबा चवनि था कि ॾिसो, पहिरियों शिव बाबा जी निराकारी माला बि आहे, त ब्रह्मा बाबा जी मनुष्यनि मात्र जी सभिनि जी माला बि आहे न। त बाबा चवनि था बिल्कुलु नंढी बिंदी आहे, ईअं बिंदी ॾिसंदा वञो त अनगिनत थी वञे, ईअं बिंदी ॾिसंदा वञो त अनगिनत थी वञे। त इहे ॾिसो, इहे हाणे योग जो अभ्यास ईअं कजो कि असां पूरे निराकारी आत्माउनि खे, सभी निराकारी आत्मा हिकु झाड़ जे मुआफ़िक़ बीठियूं आहिनि हिन सृष्टि ते। मथे त आहिनि ई सही, त हिन सृष्टि ते सभी निराकार आत्मा हिकु झाड़ जे मुआफ़िक़, ऐं पोइ सभी मनुष्य चोलो वठी करे, इहा मनुष्यनि जो चोलो, इहा ब्राह्मण कुल जो चोलो, उहा पोइ भगत आत्मायूं, पोइ ईअं नंबरवार सभी मनुष्य मात्र सभिनि जी माला। त हीअं असां सभु ॾिसी सघंदा आहियूं। त इहा योग अभ्यास,
बाबा चवनि था इहो थी वियो योग अभ्यास। बिल्कुलु नंढी बिंदी आहे, ईअं बिंदी ॾिसंदा वञो त अनगिनत थी वञे, गिनती कंदे कंदे थकिजिया वञो, परंतु ॾिसो आत्माउनि जो झाड़ केॾो नंढो आहे न। ब्रह्म तत्व में ॾाढी थोरी सी जॻह में रहंदा आहियूं, ॾाढी थोरी सी जॻह में सभिनि आत्माउनि जो सीजड़ो मथे हूंदो आहे। उहो पोइ हिते ईंदियूं आहिनि त पाठ वॼाईंदा आहिनि। हिते पोइ केतिरी लंबी चौड़ी दुनिया थी वई आहे न, किथे किथे एरोप्लेन में वेंदा आहिनि, हुते पोइ एरोप्लेन आदि जी दरकार न हूंदी मथे, हुते त सभु आत्माऊं हिकु नंढी सी जॻह में पूरो झाड़ हूंदो। त बाबा चवनि था कि आत्माउनि जो नंढो सो झाड़ हूंदो। ईअं बाबा जो असांखे ज्ञान ॿुधाईंदा न, त ईअं पंहिंजी बुद्धि मथे खणी वञो बाबा वटि, ईअं ॾिसण जी कोशिशि न करो, इहे साक्षात्कार अर्थात सम्झो कहिड़ी नंढी सी जॻह में पूरो, जीअं ॾिसो हिकु नंढो सो पेड़, वॾो पेड़ ऐं उनखे नंढे रूप में ठाहियो त केॾो नंढो थी वेंदो आहे न। कॉन्ट्रैक्ट ऐं मतिलबु उनखे वॾो ऐं पोइ नंढो कंदा आहियूं त कहिड़ो उहा ई वॾी चीज़ नंढी थी वेंदी आहे न। जीअं उन ते लेबल लॻंदा आहिनि त कीअं वॾो सो लेबल वॾी सी जॻह जो चित्र ईअं नंढी सी जॻह में लॻाए छॾींदा आहिनि, त उहो वॾो सो झाड़ असां मथे नंढी सी जॻह में वेठा आहियूं। ऐं हिते अची ईंदा आहियूं त बेहद जो झाड़ ईअं अलॻि अलॻि आत्माऊं पूरे विश्व में फैलियल आहिनि, त उहो हिते झाड़ फैलियल आहे। पोइ मनुष्य मात्र अलॻि अलॻि ॾिसूं त पूरी सभा, पहिरियों ब्राह्मणनि कुल जी सभा, पोइ भक्तनि जी सभा ॾिसो, पोइ अलॻि अलॻि धर्मनि जी सभा ॾिसो, मथपंड आदि जी सभा ॾिसो, त ईअं ई असां अलॻि अलॻि बेहद जी सभायूं ॾिसूं त केॾो वॾो झाड़ थी वियो न मनुष्यनि जो झाड़। त हिते मनुष्यनि जो केतिरो वॾो झाड़ आहे, ऐं उन्हनि खे निराकार रूप में ॾिसो त केॾी आत्मायूं फैलियल आहिनि सितारा पूरे विश्व में। त इहे सभु प्रजापिता ब्रह्मा जी संतान आहिनि, बाबा चवंदा आहिनि इहे सभु प्रजापिता ब्रह्मा जी संतान आहिनि, जेके कोई एडम कोई आदि देव चईंदा आहिनि। मेल फीमेल त ज़रूरु आहे, तव्हांजो आहे प्रवृत्ति मार्ग, निवृत्ति मार्ग जो खेल हूंदो न आहे। हिकु हथ में छा हूंदो, हिकु हथ सां छा थींदो, ॿई पहिया खपनि न। ॿ आहिनि त आपस में रेस कंदा आहिनि, ॿियो पहियो साथ न ॾींदो आहे त ढिलो थी वेंदा आहिनि। ॿ आहिनि त रेस सुठी करे सघंदा आहिनि, ऐं हिकु पहियो ढिलो थी वियो त ढिलो पइजी वियो त पोइ हिकु पहियो अगरि साथ न ॾींदो त ढिलो पइजी वेंदो, परंतु हिक जे कारण ठहिरी न वञिणो खपे। पहिरियों पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो, पोइ अपवित्र थींदो आहे। पहिरियों पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो, पोइ अपवित्र थींदो आहे, किरदे ई रहंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में सॼो ज्ञान आहे, इहे झाड़ कीअं वधंदो आहे न, कीअं एडिशन थींदी आहे, अहिड़ो झाड़ कोई निकिरी न सघे। कोई जी बुद्धि में रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जी नॉलेज आहे ई न, इन करे बाबा चईंदा आहिनि इहे लिखायो कि असां रचता द्वारा रचता ऐं रचना जी नॉलेज जो अंत पायो। त पहिरियों त कंहिंखे बि न हुयो, हाणे जेका ज्ञान वठंदा आहियां, जेका प्रदर्शनी में ईंदा आहिनि, हुननि खे सम्झाए करे पोइ हुननि खे लिखायो। उहो त न रचता खे ॼाणंदा आहिनि न रचना खे ॼाणंदा आहिनि। अगरि परंपरा सां इहो ज्ञान हलियल ईंदो आहे त कोई ॿुधावे न, सवाइ तव्हां ब्रह्म कुमार कुमारियुनि जी कोई बि ॿुधाए न सघंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां ब्राह्मणनि खे ई परमपिता परमात्मा पढ़ाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो कि असां ब्राह्मणनि खे ई परमपिता परमात्मा पढ़ाईंदा आहिनि। असां ब्राह्मणनि जो ई ऊच ते ऊच धर्म आहे। चित्र बि ज़रूरु ॾेखारिणा पवनि, चित्र बग़ैर कॾहिं कोई बुद्धि में वेही न, कंहिंजी बुद्धि में न वेही। चित्र ॾाढा सुठा सुठा हुजणा खपनि। वैरायटी धर्मनि जो झाड़ कीअं वधंदो आहे इहे बि सम्झायो।
अॻियां त चईंदा हुया असां आत्मा सु परमात्मा, परमात्मा सु आत्मा। हाणे बाप इन्हनि जो बि अर्थ ॿुधायो अथई न। हिन समय हम सो देवता आहियूं, पोइ सो देवता ठहींदासीं। असां हम सो ब्रह्मण आहियूं, पोइ असां देवता ठहींदासीं नई दुनिया में। हाणे त पुरुषोत्तम संगम युग ते आहियूं, अर्थात ये पुरुषोत्तम ठहिण जो युग आहे न। ये सभु तव्हां सम्झाए सघंदा आहियो। रचता ऐं रचना जो अर्थ आहे हम सो जो अर्थ आहे न ओम, अर्थात मां आत्मा फर्स्ट, पोइ ये शरीर। आत्मा अविनाशी, शरीर विनाशी। असां ये शरीर धारण करे पाठ वॼाईंदा आहियूं, इनखे चइबो आहे आत्म अभिमानी। त ये हम सो जो अर्थ बि उन्हनि खे सम्झायो। रचता ऐं रचना जो अर्थ, हम सो जो अर्थ बाबा जो असांखे सम्झाए अथई, इहे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। ॾिसो, ज्ञान जी पॉइंट्स नोट करे रखो, पोइ कॾहिं बि चांस मिलंदो आहे त उन्हनि ते असां उन्हनि खे सम्झाए सघंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि ओम जो अर्थ बि सम्झायो। चइबो आहे इनखे चइबो आहे ख़ुदि खे आत्मा सम्झी मां इन शरीर सां पाठ वॼायां थी, इनखे चइबो आहे आत्म अभिमानी। असां आत्मा फलानो पाठ वॼाईंदा आहिनि, असां आत्मा इहे कंदियूं आहिनि, असां आत्मा परमात्मा जा ॿार आहियूं। केतिरो वंडरफुल ज्ञान आहे न। इहे ज्ञान बाप में ई आहे। इन करे बाप खे ई सॾु कंदा आहिनि। बाप आहे ज्ञान जो सागर, उन्हनि जी भेट में पोइ आहे अज्ञान जो सागर। अधु कल्प आहे ज्ञान, अधु कल्प आहे अज्ञान। ज्ञान जो कंहिंखे पतो ई न आहे। ज्ञान खे चइबो आहे रचता। ज्ञान चइबो आहे रचता द्वारा रचना खे ॼाणणु। ज्ञान असल में ज्ञान छा आहे? जेको ज्ञान बाबा में आहे, रचता द्वारा असां रचना खे ॼाणंदा आहियूं, इहे ज्ञान आहे। त ज़रूरु रचता में ई ज्ञान आहे न, इन करे उनखे क्रिएटर चइबो आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि क्रिएटर इहे रचना रची। बाप सम्झाईंदा आहिनि इहे त अनादि ठहियलु हिकु ड्रामो आहे। सम्झंदा आहिनि क्रिएटर इहे रचना रची, त बाबा चईंदा आहिनि इहे त हिकु खेल ठहियलु आहे। बाबा बि चईंदा आहिनि मां ड्रामा जे बंधन में बंधल आहे। चईंदा आहिनि पतित पावन अचो त रचता कीअं चईंदासीं? रचता तॾहिं चऊं जॾहिं प्रलय थिए पोइ रचे। बाप त पतित दुनिया खे पावन ठाहींदा आहिनि न। त इहे सॼे विश्व जो ॼाण आहे, उन जे आदि मध्य अंत खे त तव्हां मिठा मिठा ॿार ई ॼाणंदा आहियो न। रचता तॾहिं चए जॾहिं प्रलय थिए पोइ रचे। पर बाबा रचता न आहिनि, बाबा त हिनखे सिर्फ़ु पावन ठाहींदा आहिनि। बाबा ॾिसो चवनि था, चईंदा आहिनि पतित पावन अचो त रचता कीअं चईंदासीं? रचता तॾहिं चऊं भई हुन रचियो थोरी अथई, हुन त परिवर्तन कयो अथई न। त हीअ ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि क्रिएटर इहे रचना रची। बाबा चईंदा आहिनि इहे हिकु ठहियलु ड्रामो आहे। चईंदा आहिनि पतित पावन अचो। त रचता कीअं चऊं? रचता तॾहिं चऊं जॾहिं प्रलय थिए तॾहिं रचे। बाप त पतित दुनिया खे पावन ठाहींदा आहिनि न। त इहे सॼे विश्व जो ॼाण आहे, हुन जे आदि मध्य अंत खे तव्हां मिठा मिठा ॿार ई ॼाणंदा आहियो। त असां हिन सॼे विश्व जे असां ई ॼाणंदा आहियूं। जीअं माली हर हिकु बीज खे ऐं झाड़ खे ॼाणंदो आहे, बीज खे ॾिसण सां सॼो झाड़ बुद्धि में अची वेंदो आहे कि हा हिन सां इहे पौधो निकिरंदो। त इहे ह्यूमैनिटी जो अर्थात मनुष्य सृष्टि जो बीज शिव बाबा आहे। त शिव बाबा खे ॼाणण सां पूरे वृक्ष जो खे असां ॼाणे सघंदा आहियूं। उन्हनि खे कोई ॼाणंदो ई न आहे। उन्हनि खे कोई ॼाणंदो ई न आहे। ॻाईंदा बि आहिनि परमपिता परमात्मा सृष्टि जो बीज रूप आहे, सतचित आनंद स्वरूप आहे, सुख शांति पवित्रता जो सागर आहे। त शिव बाबा खे कोई ॼाणंदे पर चईंदा आहिनि लेकिन ॼाणंदा न आहिनि कि कीअं उहो सत्यचित आनंद स्वरूप चैतन्य बीज आहे न, हलंदो चलंदो ॻाल्हाईंदो बीज जो पंहिंजे अंदरि सॼे झाड़ जी नॉलेज असांखे ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि
तव्हां ॼाणंदा इहे सॼो ज्ञान परमपिता परमात्मा हिन श्री द्वारा ई ॾींदा आहिनि त ज़रूरु हिते ईंदा न पते तन खे पावन प्रेरणा सां कीअं ठाहींदा त बाप हिते अची करे सभिनि खे पावन ठाहे करे पोइ वठी वेंदा आहिनि मथे उहो बाप ई असांखे पाठ पढ़ाइनि था। इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। हिन ते तव्हां भाषण करे सघंदा आहियो कि कीअं पुरुष तमो प्रधान खां श्री सतो प्रधान ठहींदो आहे हिन पुरुषोत्तम संगम युग ते। तव्हां वटि टॉपिक्स त ॾाढियूं आहिनि। इहे पतित तमो प्रधान दुनिया सतो प्रधान कीअं ठहींदी आहे इहे बि सम्झण लाइक़ु आहे। अॻियां हली करे तव्हांखे इहे ज्ञान तव्हांजो इहे ज्ञान ॿुधंदा भल छॾे बि ॾींदा पोइ बि ईंदा चईंदा गति सदगति जी हटी त इहे हिकु ई आहे न। त भल ज्ञान ॿुधंदे कोई छॾे बि ॾींदा लेकिन आत्मा खे रियलाइज़ थींदो आहे कि इहे सचो ज्ञान आहे। भल मां हिनखे धारण नथो करे सघां लेकिन हिन ज्ञान द्वारा ई असांखे गति सदगति मिलंदी। तव्हां चई सघंदा आहियो कि सर्व जो सदगति दाता त हिकु बाप ई आहे न। उन्हनि खे श्री श्री चइबो आहे न। श्री श्रेष्ठ श्रेष्ठ परमपिता परमात्मा उहे असांखे श्रेष्ठ ठाहींदा आहिनि। श्रेष्ठ आहे सत्युग भ्रष्टा कलयुग चईंदा बि आहिनि श्रेष्ठाचारी परंतु पंहिंजे खे सम्झंदा न आहिनि। कल्ह बाबा चई न तव्हां माण्हुनि खां पुछी सघंदा आहियो तव्हां कलयुगी आहियो या सत्युगी आहियो श्रेष्ठाचारी आहियो या भ्रष्टाचारी आहियो। पते दुनिया में हिकु बि श्रेष्ठ न आहे। श्री श्री जॾहिं अचे तॾहिं अची करे श्री ठाहे। श्री जो टाइटल सत्युग आदि में देवी देवताउनि खे हूंदो आहे। हिते त सभिनि खे श्री श्री चई ॾींदा आहिनि। वास्तव में श्री अक्षर श्रेष्ठ पवित्रता खे ई चइबो आहे। अर्थात जंहिंजी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र हुजनि उन्हनि खे ई श्री चई सघंदा आहियूं ऐं श्री श्री हिकु शिव बाबा खे चई सघंदा आहियूं। ॿिए धर्म वारनि खे बि पंहिंजे खे श्री न चई सघंदा आहिनि। ॿिया धर्म वारा बि न चई सघंदा आहिनि। हिते त सभिनि खे चईंदा आहिनि बाबा चईंदा आहिनि जॾहिं ॿिया धर्म वारनि खे ई न चई सघंदा आहिनि। श्री पोप चईंदासीं छा? हा काथे हंस मोती चुगण वारो काथे बगुलो गंद खाइण वारो फ़र्क़ु आहे न। ये देवी देवता आहिनि फूल उहो आहे गार्डन ऑफ अल्लाह। बाप असांखे फूल ठाहिनि था। बाक़ी फूल बि वैराइटी आहिनि। सभिनि खां सुठो फूल किंग ऑफ फ्लावर इन लक्ष्मी नारायण खे सभिनि खां सुठो फूल आहे किंग फ्लावर। हिन लक्ष्मी नारायण खे नई दुनिया जो किंग क्वीन चईंदासीं न। किंग क्वीन चईंदासीं न। तव्हां ॿारनि खे आंतरिक ख़ुशी हुजणी खपे त लक्ष्मी नारायण किंग एंड क्वीन आहिनि नई दुनिया जा किंग एंड क्वीन। तव्हां ॿार खे आंतरिक ख़ुशी हुजणी खपे। हिन में ॿाहिरां जो कुझु बि न करिणो आहे। इहे बतियूं आदि जलाइण जो अर्थ छा आहे? शिव जयंती ते जलाइणियूं खपनि या दिवाली ते लक्ष्मी जो आह्वान कंदा आहिनि। उन्हनि सां पैसा मांगदा आहिनि जबकि भंडारो भरण वारो त शिव बोलो भंडारी आहे न। लक्ष्मी खां धन मांगदा आहिनि लेकिन भंडारो भरण वारो त शिव भोले भंडारी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा द्वारा असांखे अखुट खज़ाना मिलंदा आहिनि। इहे ज्ञान रत्न धन आहे न त इहे जंहिं वटि पैसा बि कंहिं वटि हूंदा जंहिं वटि ज्ञान हूंदो सम्झ हूंदी शक्ति हूंदी त असल में त इहो ज्ञान धन हुजणो खपे। गुणनि ऐं शक्तियुनि जो खज़ानो हुजणो खपे त उहो स्थूल धन त आपे ई अची वेंदो आहे न। बाबा चईंदा आहिनि त उहो स्थूल धन त आपे ई अची वेंदो। हुते बि असां वटि अथाह धन रहंदो आहे। नई दुनिया में तव्हां मालामाल थी वेंदा आहिनि। सत्युग में ढेरो जो ढेर हीरे जवाहरात हुया पोइ हूंदो ई उहो त हूंदो ई। बाबा चईंदा आहिनि हुते त ढेर हूंदा ई। मनुष्य मूंझदा आहिनि इहे सभु ख़त्म थी वेंदो पोइ काॾे वेंदा? खानियूं ख़ुदि वयूं पहाड़ी टुटी वई पोइ कीअं थींदो? त इहे मनुष्य मूंझदा आहिनि। बाबा त चईंदा आहिनि न हिननि में न वञो ज़्यादा
आपे ई जो थियणु, असांखे सिर्फ़ु सतो प्रधान ठहिणो, बाक़ी जो कुझु हूंदो उहो असां उते हली करे ॾिसंदासीं। बाबा चईंदा आहिनि खुटी वियूं पोइ वापसि कीअं ईंदियूं। माण्हू ईअं सोचंदा आहिनि, चओ हिस्ट्री रिपीट थींदी आहे, जो कुझु थियो उहो रिपीट थियणो आहे। तव्हां ॿार पुरुषारथ करो था स्वर्ग जो मालिक ठहिण लाइ, स्वर्ग जी हिस्ट्री जोग्राफी पोइ रिपीट थींदी। गीत बि आहे न, पंहिंजी सॼी सृष्टि, सॼो समुंदर, सॼो पृथ्वी असांखे ॾिनई। तव्हां असांखे सॼी सृष्टि, सॼो समुंदर, सॼी पृथ्वी असांखे ॾेई छॾी, जो कोई पोइ असांखां छीने बि न सघे, जो कोई पोइ असांखां छीने बि न सघे। बाबा असांखे सॼी सृष्टि, सॼो समुंदर, सॼी पृथ्वी असांखे ॾेई छॾी, जो कोई असांखां वरी छीने बि न सघंदो। उन जी भेट में हाणे छा आहे, ज़मीन जे लाइ, पाणी जे लाइ, भाषा जे लाइ लड़ंदा आहिनि। स्वर्ग जो रचयिता बाबा जो जनमु मल्हाइबो आहे न, ज़रूरु हुन स्वर्ग जी बादशाही ॾिनी हुनई न। हाणे असांखे बाप पढ़ाइनि था, तव्हांखे हिन शरीर जे नाम रूप सां न्यारो थी पंहिंजी खे आत्मा सम्झणो आहे, पवित्र ठहिणो आहे, या त योग बल सां, या त सजायूं खाई करे। पोइ सजायूं खाई करे पवित्र ठहींदव त कम पद थी वेंदो, सजायूं खाई करे पवित्र ठहींदव त कम पद थी वेंदो। बाबा चईंदा आहिनि स्टूडेंट जी बुद्धि में रहंदो आहे असां एतिरो मर्तबो पाईंदा आहिनि। टीचर एतिरो पढ़ायो अथई, पोइ टीचर खे बि सौगात ॾींदा आहिनि, पोइ टीचर खे बि सौगात ॾींदा आहिनि। हीअ त बाप असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। स्टूडेंट जी बुद्धि में रहंदो आहे की असांखे एतिरो मर्तबो पाईंदा आहियूं असां, टीचर असांखे पढ़ाए अथई, पोइ कई बार टीचर खे सौगात बि ॾींदा आहिनि। त हीअ त बाप असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। त तव्हां पोइ भक्ति मार्ग में उन्हनि खे यादि कंदा आहियो, बाक़ी बाप खे तव्हां सौगात छा ॾींदव। हिते त जो कुझु ॾिसंदा आहियो उहो त रहणो ई न आहे, इहा पुराणी दुनिया छीछी दुनिया आहे। तॾहिं त मूंखे सॾु कंदा आहिनि, बाबा खे सौगात बि ॾियणी आहे त छा ॾियूं। बाबा जो असांजे मथां महिनत था करनि त जल्दी जल्दी सतो प्रधान थी करे बाबा जो मददगार थी वञो, इहे ई बाबा जी सौगात आहे न। त बाबा चवनि था की हिते त जो कुझु ॾिसंदा आहियो त रहणो न आहे, त मूंखे सौगात छा ॾींदा। हीअ त पुराणी छीछी दुनिया आहे, तॾहिं त मूंखे सॾु कंदा आहिनि। बाप तव्हांखे पदत खां पावन ठाहींदा आहिनि न, इहे खेल खे यादि करिणो आहे। मुंहिंजे में रचना जे आदि मध्य अंत जी नॉलेज आहे, जो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे। तव्हां हाणे ॿुधंदा आहियो, पोइ भुलिजी वेंदा आहियो। 5000 वर्ष पोइ चक्कर पूरो थींदो आहे। तव्हांजो पाठ केतिरो लवली आहे न, तव्हां सतो प्रधान व लवली ठहींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि की मुंहिंजे में जो नॉलेज आहे, जो मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां हाणे ॿुधो था, पोइ तव्हां बि भुलिजी वेंदव। 5000 वर्ष पोइ चक्कर पूरो थींदो, तव्हांजो पाठ केतिरो लवली आहे। बाबा चईंदा आहिनि न, मां बि पंहिंजो पाठ बजाए पथे हली वेंदो आहे। तव्हां सतो प्रधान व लव, पोइ जॾहिं मूंखे पाठ वॼाइणो हूंदो आहे तॾहिं मूंखे संकल्प ईंदो आहे। जो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे, तव्हां हाणे ॿुधो था, पोइ भुलिजी वेंदासीं। असां ॿुधी करे संस्कार ठाहियूं था पंहिंजा, पोइ वापसि वरी भुलिजी वेंदासीं। तव्हांजो पाठ केतिरो लवली आहे न, बाबा जो पाठ केॾो लवली आहे। बाबा एवर प्योर रहंदा आहिनि, इहो केॾो सुठो पाठ आहे। तव्हां सतो प्रधान व लवली ठहींदा आहियो, पोइ तमो प्रधान बि तव्हां ई ठहींदा आहियो। तव्हां ई सॾु कंदा आहियो, बाबा अचो, हाणे मां आयो आहियां। अगरि निश्चय आहे त श्रीमत ते हलणो खपे न, गफ़लत न करणी खपे। बाबा चवनि था कई बार मतभेद में अची करे पढ़ाई छॾे ॾींदा, कई बार मतभेद में अची करे पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। श्रीमत ते न हलंदा, पढ़ंदा न त नापास बि। बाबा चईंदा आहिनि श्रीमत ते न हलंदा, पढ़ंदा न त नापास बि तव्हां ई थींदव न। इन करे बाबा चईंदा आहिनि की
तव्हां ई मूंखे सॾु कयो अथव कि हाणे अचो, त हाणे मूंखे सॾु कयो अथव त मुंहिंजी श्रीमत ते हलो न, गफ़लत छो था करो। कई ॿार मतभेद में अची करे पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि, श्रीमत ते न हलंदा, पढ़ंदा न, श्रीमत ते न हलंदा, पढ़ंदा न, त नापास थी वेंदा। बाबा चईंदा आहिनि बाप नापास बि थी वेंदा। बाप त चईंदा आहिनि पंहिंजे ते रहम करो, हर हिक खे पढ़ी करे पंहिंजे खे रास तिलक ॾियणो, हर हिक खे पढ़ी करे पंहिंजे खे नंबरवार रास तिलक ॾियणो। हर आत्मा सतो प्रधान त थींदी सही, पंहिंजे पंहिंजे समय ते जो ईंदी सुख त ॾिसंदी सही। त बाबा चवंदा आहिनि कि हर हिकु खे पढ़ी करे पंहिंजे खे रास तिलक ॾियणो। बाप खे त पढ़ाइण जी ड्यूटी आहे, हिन में आशीर्वाद आदि जी कोई ॻाल्हि न आहे। बाबा त असांखे पढ़ाए करे हली वेंदा आहिनि, आशीर्वाद आदि छा करनि। तव्हांजो मर्तबो जेतिरो पंहिंजे खे पढ़ी करे आत्म अभिमानी स्थिति ठाहींदो, ओतिरो असांखे भाग्य मिलंदो, राज्य भाग्य। पोइ त सभिनि ते आशीर्वाद करणी खपे। इहे कृपा आदि भक्ति मार्ग में मांगदा आहिनि, हिते उहो ॻाल्हि न आहे। कल्ह बि बाबा चई न, भक्ति मार्ग जी नमस्ते करणु, कंद नमाइण, इहे सभु भक्ति मार्ग जी रस्म रिवाज साम्हूं न हुजणी खपे। हाणे असांखे बाबा सां कोई आशीर्वाद न मांगणी आहे, जेतिरो आशीर्वाद करिणो आहे ख़ुदि ते करो, रहम करो। कीअं? पुरुषारत करे रहम करो। बाबा चईंदा आहिनि अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, प्रवृत्ति में रहंदे आपस में रेस करणी आहे, परंतु अगरि कंहिं कारण सां हिकु पहियो ढीलो पइजी वियो त हुनजे पुठियां ठहरी न वञिणो आहे। स्वयं खे रास तिलक ॾियण जे लाइक़ु ठाहिणो आहे, बाबा चवनि था। ॿियो आहे शिव जयंती ॾाढी धूमधाम सां मल्हाइणी आहे। शिव बाबा जो ज्ञान रत्न ॾींदा आहिनि, उन्हनि सां ई असां नई दुनिया में मालामाल ठाहींदासीं। त शिव बाबा जी जयंती, बाबा चईंदा आहिनि न, जीअं दीपावली ते माण्हू दिया जलाईंदा आहिनि, असल में त शिव बाबा अची करे असां आत्माउनि खे जगाईंदा आहिनि। त उन ॾींहुं दिया आदि दीपावली जे जीअं रीति जगमगायो। बाबा जा सभु घर, सभु ॿार, जीअं माण्हू गुरू गोविंद सिंह जयंती, गुरू नानक जयंती या पंहिंजे पंहिंजे त्योहारनि ते केॾी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि पंहिंजे घर में। भले मोहल्ले वारा न मल्हाइनि, लेकिन अलॻि अलॻि माण्हू मल्हाईंदा आहिनि। त उहा सम्झो शिव जयंती ॾींहुं सभु बाबा जे ॿारनि जा घर, सभु बाबा जा घर, जेका ॿार घर गृहस्थी में बि रही करे शिव बाबा जो घर सम्झंदा आहिनि, उहो बि पंहिंजे घर में दीपावली जहिड़ो माहौल रखनि शिव जयंती ॾींहुं। त माण्हू बि अची करे पुछनि, अरे हिननि अॼु दिया छो जलाइनि। त हिन रीति सां पंहिंजे पंहिंजे सभी आत्माउनि खे बि सम्झो पूरे विश्व में बाबा जो एॾा सारा ॿार आहिनि, हर गली में कोई न कोई ॿार पंहिंजे घर खे दीपनि सां सजाए। हर घर, हर आत्मा पंहिंजे घर में, जेका बि बाबा जो ॿार सम्झो हर गली में अगरि बाबा जो ॿार आहे, हर गली में उन ॾींहुं उन्हनि बाबा जो घर दीपनि सां जगमगाए। त सभु माण्हू पुछंदा न, अॼु छा आहे जो तव्हां इहे दिया छो जलाया अथव। त असां उन्हनि खे ॿुधाए सघंदा आहियूं दिए जो मतिलबु छा हूंदो आहे। असांजी आत्मा रूपी दीपक शिव बाबा अची करे जगाईंदा आहिनि। त अॼु शिव बाबा जे अवतरण ॾींहुं आहे न, त शिव बाबा अची करे असांजी आत्मा जी जोति जगाईंदा आहिनि। त इहे ई दीपावली ॾींहुं दिया जलाइण अर्थात आत्मिक जोति जगाइण। त अॼु असांजी आत्मिक जोति जगी, इहा असांजो जनम ॾींहुं आहे। हिन जी यादगार में असां इहे सभु दिया जली, त सोचो सभिनि खे बाबा जो परिचय मिली वेंदो, सभु आत्मा रूपी जोति जगी वेंदी।
त बाबा चवनि था शिव जी ऐं उन्हनि खे पोइ ॿियो बि परिचय ॾेई सघंदा। शिव बाबा असांखे ज्ञान रत्न ॾींदा आहिनि, हुननि सां असां नई दुनिया में मालामाल ठही वेंदा आहिनि, असांजी आत्मिक जोत जॻाए करे असांखे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। तव्हांजा सभु भंडारा भरपूर थी वेंदा आहिनि। असांजा सभु भंडारा कीअं ज्ञान गुण शक्तियुनि जा भंडारा सभु भरपूर थी वेंदा आहिनि। त अहिड़े बाप जी जयंती सो असांजी जयंती ॾाढी धूमधाम सां मल्हाइणी खपे। वरदाना बाप सां शक्ति वठी करे हर परिस्थिति खे हल करण वारा साक्षी दृष्टा ठहूं। बाप सां शक्ति वठी करे हर परिस्थिति खे हल करण वारा साक्षी दृष्टा ठहूं। तव्हां ॿार ॼाणदा आहियो कि अति खां पोइ अंत थियणो आहे, त हर प्रकार जी हलचल अति में थींदी आहे। परिवार में बि खिटपिट थींदी आहे, मन में बि अनेक उलझनियूं ईंदियूं आहिनि, धन बि हेठि मथे थींदो आहे। लेकिन जो बाप जा साथी सचा आहिनि, उन्हनि जो जवाबदार बाप स्वयं। जो बाप जा साथी सच्चा आहिनि, उन्हनि जो जवाबदार स्वयं बाप आहे। अहिड़े समय ते मन बाप जी तरफ़ हुजे त निर्णय शक्ति सां सभु पार करे छॾंदो। साक्षी दृष्टा थी वञो त बाप जी शक्ति सां हर परिस्थिति सहज ई हल थी वेंदी। साक्षी दृष्टा ठही वञो त हर परिस्थिति सहज ई हल थी वेंदी। बाबा चवनि था त कॾहिं कोई बि ॻाल्हि थिए असांखे हलचल में न अचिणो आहे। बसि बाबा हीअ ॻाल्हि ईअं थी वई, अचो। भले असां मास्टर गॉड आहियूं, लेकिन अञा त असांखे बाबा जी गॉड, बाबा जी छत्र छाया में थी करे अञा मास्टर गॉड ठहूं था। त ईअं न असां त ज्ञानी योगी थी वियासीं, बाबा त सभु ॿुधाए अथई, हा ईअं ईअं करो। हा पहिरियों करे ॾिसो, अगरि नथो थिए त बाबा खे चओ। साक्षी दृष्टा थी वञो त बाप जी शक्ति सां हर परिस्थिति सहज ई हल थी वेंदी। स्लोगन आहे हाणे सभु किनारा छॾे करे घर हलण जी तयारी करो। स्लोगन आहे हाणे सभु किनारा छॾे करे घर हलण जी तयारी करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।